अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। पेश आहे नौ शहरो फेरोज़ मां आबिद हुसैन अबड़ो जी रिपोर्ट। मोरो ڀرسان हना फलور दादू रोड मोरो ते तेज रफ्तार रक्शा ऐं मोटरसाइकिल में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर थी पियो। मोटरसाइकिल सवार 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। मक़ामी माण्हुनि पारां ज़ख़्मियुनि खे मोरो अस्पताल आंदो वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि जी हालत गणती जोगी हुअण करे नवाब शाह अस्पताल रेफर कयो वियो। ज़ख़्मियुनि जी सुञाणप मौलवी ख़ालिद उनड़ वेठल हालाणी शहर ऐं जॾहिं त ॿिए जी सुञाणप सरफराज़ भट्टी वेठल भेरिया शहर थी आहे। इतला मिलण ते मोरो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। ख़बरुनि जी दुनिया।